लाड़काणा जे नवोदेरो शहर में बदअमनी ख़िलाफ़ शहर की सियासी समाजी तंजीमुनि तरफ़ां एहतजाजी रैली कढी धरणो हयो वियो आहे। सियासी समाजी अॻवाननि एहतजाजी रैली कढी सखर लाड़काणो रोड ते रेलवे फाटक भरिसां धरणो हयो। एहतजाज कंदड़नि जो चवणु आहे त शहर में चोरियूं ऐं फुरूं रोज़ जो मामूल बणियल आहिनि। शहरी गैर महफ़ूज़ आहिनि। पुलिस किथे बि नज़र नथी अचे। पुरअमन शहर खे हथ वठी बदअमनी तरफ़ धिकियो पियो वञे। नवोदेरो शहर में बदअमनी ख़िलाफ़ शहरनि तरफ़ां एहतजाज कियो वियो आहे। सियासी समाजी तंज़ीमुनि तरफ़ां इन एहतजाजी रैली में मुख़्तलिफ़ शोबनि सां तालुक़ रखंदड़ माण्हुनि शिरकत कई आहे। सियासी समाजी अॻवाननि एहतजाजी रैली कढी सखर लाड़काणो रोड ते रेलवे फाटक भरिसां धरणो हयो। एहतजाज कंदड़नि जो चवणु आहे त शहर में चोरियूं ऐं फुरूं रोज़ जो मामूल बणियल आहिनि। शहरी गैर महफ़ूज़ थी विया आहिनि। पुलिस किथे बि नज़र न पई अचे। पुरअमन शहर खे हथ वठी बदअमनी तरफ़ धिकियो पियो वञे। नूर मोहम्मद सुमरो का तफ़सील मालूम क्यों था। नूर मोहम्मद वधिक आगाह को जो बदअमनी ख़िलाफ़ एहतजाज कियो वियो आहे। जी बिल्कुल अमीर नवोदेरो में वधंदड़ बदअमनी ख़िलाफ़ शहर के सियासी समाजी मज़हबी जमायतुनि म्यूनिसिपल कमेटी नवोदेरो का हथन में प्ले कार्ड और बैनर खणी एहतजाजी रैली कढी सखर लाड़काणो रोड ते रही रहा है। मुज़ाहिरीन ने रोटी न खपे, मकान न खपे, बस अमन खपे जा नारा आया। एहतजाज की अगवानी कंदड़ हाफिज मुश्ताक कोरेजो, मंजूर मंगी, मुर्तजा कलोड़ो, बरकत लाशारी, लियाकत अबड़ो ऐं ॿिया करे रहा हुआ। उन मौके ते मुज़ाहिरीन ॻाल्हाईंदे चयो त शहर में चोरियूं ऐं फोरियूं रोज़ जो मामूल बणिजी वियूं आहिनि। शहरी गैर महफ़ूज़ थी विया आहिनि। पुलिस किथे भी नज़र नथी अचे। पर अमन शहर के हथ खां वठी दबाव कयो वियो आहे। बदअमनी वधी वई आहे। पुलिस चोरनि सां मिलियल आहे। उनजे करे फोरूं दिलेरीअ सां ॾोही वारदातूं करे रहा आहिनि। उन्होंने पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, एमपीए फरियाल टालपुर, सिंध के वॾे वज़ीर डीआईजी लाड़काणो, एसएसपी लाड़काणो का अपील कई त चोरनि ऐं फोरनि ख़िलाफ़ कार्रवाई करे। जेके पुलिस में कारूं रिडियूं मौजूद आहिनि, जेके फोरन जी साधारी बणियल आहिनि, उन्हनि ख़िलाफ़ कार्रवाई करे मुतासिर जेके दुकानदार शहरी या घरनि मां जेके फुरूं थियूं आहिनि उन्हनि खे पैसा ऐं रोक रक़म सामान वापस करे तहफ़ुज़ फराहम कयो वञे। जी महिरबानी नूर मोहम्मद तफ़सील ॾियण जे लाइ।